नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अज वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं मिरपुर ख़ास जो जेको आहे रेलवे स्टेशन, जिते मिरपुर ख़ास ज़िले जे अंदरि मिरपुर ख़ास खां हैदराबाद या हैदराबाद खां या मिरपुर ख़ास खां कराची, उन खां अलावा शादीपली, पिथोरो या खोखड़ा पार में तक़रीबन ये समझो 17 खां वधीक ट्रेनूं हलंदियूं हुयूं, जेको मुसलसल ट्रेनूं हलण खां पोइ जेको आहे केतिरे ई अरसो तक़रीबन 7 साल खां वधीक गुज़रिया आहिनि। मिरपुर ख़ास में सिर्फ़ु हिकु हिन वक़्तु ट्रेन हले थी, छाजे करे त मिरपुर ख़ास में जेके 17 ट्रेनूं हलंदियूं हुयूं तंहिं में मिरपुर ख़ास खां वेंदड़ हैदराबाद या कराची ख़ासि तौर ते सरकारी मुलाज़िम हूंदा हुआ या यूनिवर्सिटी जा स्टूडेंट हूंदा हुआ, ट्रेनूं वक़्त ते हलंदियूं हुयूं ऐं उन करे जेको आहे माण्हुनि जा खोड़ सारा मसइला हल थी वेंदा हुआ। हिन वक़्तु मिरपुर ख़ास स्टेशन जी इहा हालत आहे। मिरपुर ख़ास जा स्टेशन जा जेके तव्हां ॾिसो पार्क उहो बिल्कुलु तबाह लॻा पिया आहिनि, उजड़िया पिया आहिनि, को संभालण वारो कोन्हे। उन खां अलावा मिरपुर ख़ास जे स्टेशन जे अंदरि जेको खोड़ सारो कारोबार हूंदो, केबिनूं हूंदियूं, होटल वारा हूंदा हुआ या जेके मुसाफ़िर खान जे वेहण जी जॻहियूं हूंदियूं, उहो बि बिल्कुलु ख़तमु थी वियल आहिनि, का शइ उते न रही आहे। उन खां अलावा हिन वक़्तु सिर्फ़ु जेका हिकु ट्रेन हले थी ऐं जेकॾहिं प्लेटफार्म ते वञिजे थो त मिरपुर ख़ास जे प्लेटफार्म ते टिकट घर जेको 24 कलाक खुलियल हूंदो, अॼु सिर्फ़ु जेको चंद कलाक लाइ खुलंदो आहे ऐं माण्हू जेको आहे हिकु ट्रेन हले थी, उनजो को टाइम टेबल सही न हुअण जे करे मिरपुर ख़ास खां सफ़र कंदड़ माण्हू जेके आहिनि सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। हितां जा सिविल सोसाइटी जा माण्हू या हितां जा जेके ताजर ऐं उहे जेके हिननि जे वफ़ाक़ी वज़ीर सां मुलाक़ातूं बि कयूं अथनि, उन बावजूदि अञा जेका आहिनि मिरपुर ख़ास में का बि ट्रेन न पई हलाई वञे, जंहिंजे करे ऐं मिरपुर ख़ास में जेके पहिरीं सभु खां शुरूआति जेका आहे कोयले ते जेका इंजण हलंदा हुआ, जंहिं टाइम ते पुराणे ज़माने में, अॼु ताईं उहे इंजण जेके आहिनि ईअं ई पिया आहिनि। उन खां अलावा किरोड़े रुपयनि जी जेका मशीनरी आहे या उन्हनि जा रेलवे जा दॿा आहिनि, अॼु उन्हनि में जेके हीरोनी वेठा आहिनि या जेके मवाली अची वेह रहिया आहिनि, मगर रेलवे इंतिज़ामिया जी मुबैना लापरवाही ऐं गफ़लत जे करे अॼु ही प्लेटफार्म जेको सॼो उजड़ी वियो आहे। ऐं मिरपुर ख़ास वासी जो हमेशह इहो ई मुतालबो रहियो आहे त मिरपुर ख़ास में दुबारा ट्रेन चालू कराई वञे, जीअं माण्हुनि खे सफ़र जी सहूलियत थिए। ऐं अचो त उन हवाले सां हितां मिरपुर ख़ास जा कुझु वासी आहिनि, कुझु जेके रेल जा हलाईंदड़ जेके ड्राइवर आहे पुराणा, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं ऐं रेलवे जे अमलदारनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुननि जो छा चवणु आहे, केतिरे अरसे खां ट्रेनूं इहे मुसलसल बंदि पियूं आहिनि ऐं छा सबबु आहे जेको अञा ताईं जेका आहे जेके वफ़ाक़ी हुकूमत जा ऐलान त थिया हुआ असां ट्रेनूं हलाईंदासीं, मगर अॼु ताईं जेके इहे ट्रेनूं मुसलसल बंदि पियूं आहिनि। हिन वक़्तु सिर्फ़ु जेको आहे जेका थर एक्सप्रेस हिकु ट्रेन हले थी, जेको मिरपुर ख़ास खां जेका आहे कराची खां वेंदे इंडिया ताईं जेका आहे ट्रेन हलंदी आहे। उन खां अलावा हिकु ॿी ट्रेन हलंदी आहे, उन खां अलावा बिल्कुलु ट्रेनूं मुसलसल बंदि पियूं आहिनि। ऐं मिरपुर ख़ास जे अचो त उन्हनि जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुननि जो छा चवणु आहे। सर नालो छा आहे तव्हांजो? जावेद इकबाल मेमण। मां हिते रेलवे वर्कर्स यूनियन जो कराची डिवीज़न जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहियां। सर मिरपुर ख़ास जे अंदरि जेके ट्रेनूं हलंदियूं हुयूं, हिननि जे बंदि थियण जो मेन सबबु छा आहे, कॾहिं बंदि थियूं आहिनि, हिन खां पहिरीं केतिरियूं ट्रेनूं हलंदियूं हुयूं, हिन वक़्तु केतिरियूं ट्रेनूं हिते मिरपुर ख़ास में हलनि पियूं? 2005 खां अॻु में हिते मीटर गेज ऐं ब्रॉड गेज जूं तक़रीबन 36 ट्रेनूं अप ऐं डाउन हलंदियूं हुयूं, जंहिंमें मीटर गेज में नवाबशाह ईंदी, खोखरा पार हूंदी, जुडो लूप, पिथोरो, इहे गाॾियूं असांजूं हलंदियूं हुयूं। असुल में असांजी तबाही मिरपुर ख़ास रेलवे जी तबाही उन वक़्त खां थियणु शुरू थी जॾहिं खां ही मिरपुर ख़ास खोखरा पार 2005 में कन्वर्जन थियो, MG टू ब्रॉड गेज थियणु शुरू थियो ऐं इंडिया जी लाइन खुली। उन खां पोइ नवाबशाह जी लाइन बि बंदि थी वई ऐं लूप बि बंदि थी वई। तंहिंखां पोइ सिर्फ़ु हिकु ट्रेन हली 2007 में, जेको मोहतरमा जो सानियो थियो 27-12 डिसंबर ते, 27 डिसंबर 2007। उन खां पोइ जेको आहे असांजे मिरपुर ख़ास जूं तमामु ट्रेन्स बंदि थी वियूं। असां पूरे पाकिस्तान जूं ट्रेन्स खुली वियूं। मोहतरमा जी शहादत जी सभ खां वॾी सज़ा जेका आहे असां मिरपुर ख़ास जी अवाम खे मिली। असांजी ट्रेन्स अञा ताईं बहाल न थियूं आहिनि। सिर्फ़ु हिकु ट्रेन हले थी, उनजो बि कोई क़िस्म जो को टाइम न हूंदो आहे। ऑफिसर सां असां पाण यूनियन बेस ते बि ॻाल्हायो आहे त चवनि था त करप्शन आहे। जेकॾहिं करप्शन आहे त तव्हां घणा हितां मुलाज़िम त तव्हां हटाए छॾिया, ट्रेन्स त बंदि करे छॾियूं, करप्शन आहे त छा हेठां मुलाज़िम करप्शन कनि था? तव्हां घणा ऑफिसर्स हटाया आहिनि उतां? ऑफिसर त ओतिरे जा ओतिरा आहिनि, बल्कि उन खां वधीक आहिनि। मुलाज़िम हटंदा पिया वञनि। मिरपुर ख़ास में ऐं नवाबशाह सेक्शन ते, पिथोरो, मिरपुर ख़ास खां खोखरा पार ताईं मिरपुर ख़ास जा मुलाज़िम हूंदा हुआ, अॼु सभु दरबदर आहिनि। असांजी ट्रेनूं बि बंदि आहिनि ऐं हितां जेको आहे सो बाय रोड वञिणो पए थो, तमामु घणो परेशानी थिए थी ऐं मुलाज़िम त असांजा दरबदर थी विया आहिनि। ऑफिसर बदस्तूर उहे ई आहिनि। जेकॾहिं तव्हां करप्शन ख़तमु नथा करे सघो त पोइ तव्हां पंहिंजी कुर्सियुनि ते छाजे लाइ वेठा आहियो? तव्हां करप्शन जो ख़ात्मो आणियो न। तव्हांखे गवर्नमेंट छाजे लाइ नॉमिनेट कयो आहे? तव्हां उनखे करप्शन खे ख़तमु कयो। जेकॾहिं मां करप्शन कयां थो त मूंखे पकड़ियो, मूंखे सज़ा ॾियो। तव्हां छो न? मां रेलवे जो मुलाज़िम आहियां, मां रेलवे सीनियर गार्ड बि आहियां
ऐं पोइ मां जेकॾहिं करप्शन कयां थो त मूंखे तव्हां पकड़ियो, मूंखे तव्हां सज़ा ॾियो, तव्हां हुते छाजे लाइ वेठा आहियो? जेकॾहिं तव्हां इहो बहानो करे इहे ट्रेन्स बंदि कयूं आहिनि। 2014 में असांजो मिनिस्टर साहिबु साद रफ़ीक साहिबु मेहरान एक्सप्रेस खे मंज़ूरु कयो, जेका टाइम टेबल में बि अची वई। 1 साल ताईं उहा वर्किंग टाइम टेबल में हलंदी रही, पर प्रैक्टिकली तौर ते उहा ट्रेन न हली। हींअर कुझु अरसो पहिरीं ईअं थियो त असांजे मीरपुर ख़ास में जमायत इस्लामी जे हिकिड़े उहिदेदारनि तमामु सुठी उन्हनि खे आउं सलाम पेश करियां थो। उन्हनि तमामु सुठी हिकिड़ी मुहिम हलाई, उहे वॾी लेवल ताईं सभिनी सां वञी मिलिया। उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ असांजी रेलवे इंतिज़ामिया हिकु कनेक्टेड ट्रेन हलाए असांखे ख़ुशि करे छॾियो। फेसबुक ते बि अची वियो, नेट ते अची वियो त असां तव्हांखे जेको आहे सो AC ट्रेन मीरपुर ख़ास जे लाइ ॾिनी आहे। जॾहिं उहा 25 मई आई त ॾिठोसीं त उहा ट्रेन त अॻु में बि हलंदी हुई, कराची खां लाहौर जे लाइ असांखे कनेक्टेड ट्रेन करे उहो ई साॻी टिकट वठी पैसेंजर हैदराबाद खां मीरपुर ख़ास अचनि, उहो ई साॻी ज़िलत ऐं ख्वारी। असांजी ट्रेन्स बंदि कयूं आहिनि ऐं असां इहो मुतालबो कयूं था 2000 अॼु खां 20 साल पहिरीं जॾहिं टिकट 11 रुपया हूंदो हो त मीरपुर ख़ास जी अर्निंग पर डे 1 लख रुपया हूंदी हुई। अॼु 100 रुपए जो टिकट आहे, 100 रुपए खां वधीक जो टिकट आहे। अॼु जेकॾहिं ट्रेन्स हलाई वञनि त दावा सां चवां थो उन ते तव्हां सख़्ती रखो, करप्शन खे ख़तमु कयो। घटि में घटि तव्हांखे 20 लख रुपया डेली मीरपुर ख़ास जी अर्निंग मिलंदी। नवाब शाह ख़तमु थी वई आहे, लूप सेक्शन ख़तमु थी वई आहे। इन ते अवाम जे जेके जागीरदार आहिनि, जेके बि कब्ज़ा माफ़िया आहिनि, सभिनी स्टेशननि ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। उहे मंत्रियूं ॾियनि था वेठा, उन्हनि ते को एक्शन कोन्हे को। सर हिन खां पहिरीं छा कोयलनि ते बि ट्रेनूं हलंदियूं हुयूं, उहे इंजण हिन वक़्तु किथे आहिनि? कोयलनि वारो त कंसेप्ट हाणे ख़तमु थी वियो। उहे हलंदियूं हुयूं फर्नेस ऑयल ते हलंदियूं। उहे अॼु बि इंजण असांजे लोको शेड में मौजूदु आहिनि। 5-6 इंजन अॼु बि असांजे लोको शेड में मौजूदु आहिनि। जेकॾहिं हुकुम ॾियनि त विदिन अ वीक उहे इंजन लाइन ते अची सघनि था। लाइनूं बि अञा ताईं आहिनि, इंजीनियरिंग स्टाफ आहे लाइन खे सही करे। अॼु बि उहे ई साॻियूं स्टेशन्स आहिनि, स्टाफ अॼु बि आहे, हलाइनि ट्रेनूं। छो था तबाह कनि? ही दुश्मनी सिर्फ़ु सिंध सां छो आहे? पंजाब जूं ट्रेनूं बंदि थियूं मोहतरमा जी शहादत खां पोइ, उहे सभु बहाल थी वियूं। करप्शन आहे त छा सिर्फ़ु दादू सेक्शन ते, बदीन सेक्शन ते, मीरपुर ख़ास सेक्शन ते आहे? सभु चोर हिते वेठा आहिनि, बाक़ी हुते छा आहिनि? हुते मदीने में आया आहिनि छा जेके ट्रेनूं हलाइनि पिया? हुते करप्शन कान्हे? जेकॾहिं करप्शन हिते आहे त पोइ तव्हां उते छाजे लाइ वेठा आहियो? तव्हां करप्शन ख़तमु साने खां पहिरीं घणियूं ट्रेनूं हलंदियूं हुयूं, उन खां पोइ केतिरियूं हलणु शुरू? मोहतरमा जे साने खां पहिरीं 9 ट्रेनूं हलंदियूं हुयूं। हिकिड़ी मेहरान एक्सप्रेस ऐं शाम जो शाह लतीफ़ एक्सप्रेस वेंदी हुई। टोटल 18 ट्रेनूं असांजूं अप डाउन में हुयूं। आफ्टर एवरी 1.5 आवर्स जेको आहे असांजे मीरपुर ख़ास हैदराबाद ट्रेन सर्विस हुई। ऐं उन खां पोइ मोहतरमा जी शहादत खां पोइ जेके ट्रेनूं बंदि थियूं, उन खां पोइ असांजे मीरपुर ख़ास उरूज ते न अची सघी। केॾी महिल खां वेठा आहियो हिते? सुबुह जा वेठा आहियूं, गाॾी उहा असर आई कोन। अचे थी अचे सिधी लही वञो, गाॾी ईंदी कोन, पोइ सॼी राति मच्छर खाईंदा, पोइ वेठा हूंदासीं। ॿी का सवारी कोन हूंदी आहे जेको खोखरा पर वञण लाइ? न ॿी सवारी हितां आई कोन्हे। हितां वञे अमरकोट खां मिलंदी अॻिते बसूं, ॿी सवारी आई कोन। जेकॾहिं गाॾी नथी अचे त पोइ केॾां वेंदव? हिते शहर वेठा हुआ, मच्छर खाईंदा, बसि राति जो हिते ई, ॿिए केॾां वञूं? वरी सुभाणे शाम जा। हीअ छा था चवनि, केॾी महिल ट्रेन ईंदी? अचे थी बसि, चवंदा आहियूं इहो अचे थी इजो। हा, इहो 5 साढी 5 अचे सिधी लथो पोइ बसि। घणियूं ट्रेनूं हलनि थियूं हिते? हींअर हलनि पियूं? हिकिड़ी असां हिकिड़ी वञे थी, हिकिड़ी अचे थी। उहा टाइम सां कोन थी अचे? उहे जेसि ताईं हुन में बि 2 दॿा 2 दॿा ब्रेक, हिकिड़ो दॿो माण्हुनि लाइ, 3 दॿा हुन में 2 में ब्रेक आहिनि। केरु पुछण वारो कोन्हे, कुझु चवण वारो। घणा ॾींहं माण्हू हिते इंतज़ारु कंदा आहिनि? वॾे सुभाणे ॾींहुं कंदा, पोइ हलिया वेंदा। वरी हितां अमरकोट बस वरी पंहिंजा ॻोठ, हिकिड़ी राति कटंदा हिते ई। किथां आया आहियो तव्हां? असां आया ई हिरल सां, हिते कमकार हो हुनजे करे वरी बसि हिरल स्टेशन खां ढोर नारे हो थोरी विच ते आहे। ट्रेन जो त चवनि था को टाइम ई सही कोन्हे, पोइ तव्हां कीअं वेंदव? साईं इहो 5 बजे जो आहे, पोइ खणी वेंदी, अञा मूंखे ॿियो छा कंदी? हा, इहो इंतज़ारु आहे। छा तव्हांजे इलाइक़नि जे अंदरि के बसूं या ॿी का कन्वेंस कोन पई हले? बसूं अचनि थियूं, पर हू वरी किरायो वधीक था वठनि। हा, असांजे ॻोठ जो माना 120 था वठनि। ये मीरपुर खास की जो ट्रेनें बंद हो गई हैं, ख़ास तौर पे स्टूडेंटों को कौन सा नुकसान हुआ है? यहाँ से सबसे पहले जितने स्टूडेंट जाते थे, हैदराबाद जाते थे, डेली आउटबेक करते थे, तो सबसे पहले तो यहाँ से तालीम को नुकसान हुआ यूनिवर्सिटी। उसके अलावा जो डेली विज़िट पे स्टूडेंट सफ़र करते थे, उनको तालीम का सबसे बड़ा हर्ज हुआ है। ठीक है। सेकेंडली उसके बाद मामला कुछ इस तरह से है कि ये करप्शन जो है तो पूरा पाकिस्तान में, रेलवे में, सब जगह है।
लेकिन इसको मीरपुर खास को ख़ास तौर पे फोकस करके इसकी ट्रेनों को बंद किया गया है। सिर्फ और सिर्फ एक खोखराबार की ट्रेन चलाकर, और अगर यहाँ से ट्रेन जा सकती है खोखराबार तक, कराची से आती है और जा सकती है, तो और बकाया ट्रेनें क्यों नहीं आ सकती इधर? तो बाकायदा प्लेन के तहत मीरपुर खास को एक मेट्रोपॉलिटन का दर्जा देने के बजाय और उसको नीचे उसके ऊपर लेके आया जा रहा है। ठीक है, अभी जो एक ट्रेन आ रही है, आप क्या समझते हैं वो भी टाइम पे आ रही है या लोग ऐसे परेशान हैं? वो तो खैर ट्रेन नाम की ट्रेन चल रही है, जिसमें सिर्फ और सिर्फ मतलब रेलवे के जो डीएस हैं उन्होंने सिर्फ अपनी खाना पूरी करके अपना नाम के लिए एक ट्रेन चलाई हुई है खोखराबाद। अदा आऊं तो ये चवंदो 17 न बल्कि 18 ट्रेनूं हलंदड़ हुयूं जेके 6 अप डाउन थींदियूं हुयूं। ऐं इन हवाले सां ज़ाहिर आहे असांजे मीरपुर ख़ासि जो इहो एतिरो वॾो जेको ऐं सम्झां थो सभ खां वॾो हिकिड़ो इशू आहे जेको अॼु मोहतरमा जी शहादत खां पोइ इहे ट्रेनूं तक़रीबन सभु बंदि थी वियूं आहिनि। ऐं ज़ाहिर आहे वफ़ाक़ी हुकूमत खे बि असां कई दफ़ा लिखियो बि आहे, उन आधार ते उन्हनि जेका आहे हिते जी जेका बि समरी जेका आहे अमलदार जेके बि आहिनि, चाहे पोइ DS जा या एज़ जेके बि हिते ई चइजे त पंहिंजो रेलवे सां जेके बि अमलदार आहिनि उहे चवनि था त हिते तमामु घणो नुक़सानु आहे हिन पंहिंजो सर्विस ते। त उन आधार ते जॾहिं मूं DS साहब खे बि उन हवाले सां जश्न आज़ादी ट्रेन मार्च आई, तॾहिं बि मूं उन हवाले सां बि जेका मीडिया जे उन हवाले सां सभिनीनि खे इहो चयो, अगरि एतिरो नुक़सानु आहे, एतिरा लॉसिस आहिनि, त पोइ ही असांजो ऐं मूं त इहो मौक़िफ़ ॾिनो त उन DS साहब खे बि इहो चयो, निसार साहब खे, त अगरि आया ही अगरि ट्रेनूं फुल भरिजी वञनि पियूं हितां, पोइ कीअं लॉसिस थी सघे थो? इहो पहिरियों हिकिड़ो मूं उन्हनि खां सुवालु पुछियो त अव्हां चओ था इहा, उनजे बावजूदि चलो असां चऊं त ठीकु आहे लॉसिस आहे। पोइ उन हवाले सां मूं चयो असांजी हिते जी मीरपुर ख़ासि जी चाहे असांजी कम्यूनिटियूं प्लस आधार ते जेके बि असांजा अलाह साईं असांखे फाइनेंशियली असांखे जेका बि पोज़ीशन मज़बूत आहे अल्हम्दुलिल्लाह। मूं एसि ताईं इवन चयो त असांखे जेका आहे साल ते शाह लतीफ़ एक्सप्रेस ऐं मेहराण एक्सप्रेस इहे ॿई जेको आहे साल जे उन कॉन्टेक्ट ते मूंखे ॾेई छॾिजो, हिन जी जेका बि एडवांस पेमेंट ठही थिए आऊं बि उहो ॾियण लाइ तयारु आहियां, ताकी जेका घटि में घटि असांजी मीरपुर ख़ासि में इहा जेका आहे हिकिड़ी एतिरी जेका आहे हिकिड़ी सहूलियत हुई जेका आम पब्लिक ताईं पहुचंदी हुई, उहा उन सहूलियत खां महरूम थी विया आहिनि, सभु अवाम महरूम आहे। लेकिन अगरि उन ते आऊं सम्झां थो मौक़िफ़ जेको अगरि मथे बि मूं अर्ज़ु वरी बि उन्हनि खे कई आहे त वफ़ाक़ खे इहो लिखियो आहे ऐं चयो बि आहे त महिरबानी करे असांजा जेके हिते जा जेके अमलदार आहिनि या जेके बि अफ़सर्स आहिनि उहे ऐं प्लस जेको ट्रांसपोर्ट माफ़िया उहा जेका हिननि जी जेका मिली भक्ति जे करे जेका आहे ही हिते ही रूट जेको आहे हीअ हलणी कोन थी ॾे। नाज़रीन, हिन वक़्तु असां जेको मीरपुर ख़ासि जी रेलवे जो मेन स्टेशन जेको मेन दरवाज़ा उते बीठा आहियूं। हिते पहिरीं TT बि बीठल हूंदा हुआ टिकटूं चेक करण लाइ, मगर अॼु हिते सिर्फ़ु मवाली या जेके हीरोइन घुमी रहिया आहिनि ऐं स्टेशन ते को माण्हू ई कोन्हे। ईअं सम्झो त ट्रेनूं बंदि हुअण जे करे माण्हू हितां जा मीरपुर ख़ासि जा सख़्तु परेशान। उन हवाले सां हिन वक़्तु असां अगरि जेको दानिश हुनर मौजूदु आहे उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, हुननि जो छा चवणु आहे? सर, ट्रेनूं बंदि थियण जे करे मीरपुर ख़ासि वासियुनि खे कहिड़ो नुक़सानु थियो आहे? काफ़ी एहतजाज भी कयो, रैलियूं भी हलायूं। सभिनी खां वॾो जेको मसलो आहे उहो त अचण वञण जो आहे। घणेई अहिड़ा माण्हू आहिनि जेके डिपार्टमेंट मीरपुर ख़ासि में, प्राइवेट सेक्टर में, गवर्नमेंट सेक्टर में मीरपुर ख़ासि में मौजूदु ई न आहिनि। उन जे करे जेके बि हिते नौकिरी कनि था, जॉब कनि था, उन्हनि खे हैदराबाद आउटबेक करिणो पए थो घटि में घटि। के अहिड़ा बि आहिनि जेके कराची आउटबेक कनि था। ख़ुदि रेलवे जा पर्सनल जेके मुलाज़मीन आहिनि उन्हनि जो बि इहो मसलो आहे। उन जे करे आउटबेक करणु तव्हां ॾिसो था त जेके वेन वारनि जा ऐं कोस्टर वारनि जा उन्हनि जा नख़रा, पोइ उन्हनि जूं किरायनि में वाधो जेको आहे उन जे करे घणो मसलो आहे। माण्हुनि खे रोज़ाना आउटबेक कराइणनि खे सभिनी खां वॾो मसलो आहे। ॿियो जेके माण्हू ॿारनि बचनि सां पंहिंजे वञनि था उन खे वॾो प्रॉब्लम आहे, उन्हनि खे अचण वञण जी वॾी ॾुखियाई आहे। असां हुकूमत सां इहो मुतालबो कयो त घटि में घटि हिते जेके अॻे ट्रेनूं हलंदियूं, नई ट्रेन न हलायो, उहे ट्रेनूं हलायो। कराची जे लाइ 2 ट्रेनूं हुयूं, उन्हनि में 2 ट्रेनुनि खे बहाल कयो वञे। जेके माण्हुनि खे कराची अचण वञण जे लाइ ख़ासि तौर ते उहे जॉब वारा माण्हू आहिनि, ॿियो जे माण्हुनि खे उतां इहे जेके असांजा ताजिद बिरादरी आहे उन्हनि खे ख़रीदारी करण लाइ कराची वेंदा, सुबुह जो वेंदा, शाम जो मोटींदा, उन्हनि खे वॾो मसइलो आहे। ॿियो जेके रहवासी आहिनि मीरपुर ख़ासि शहर जा आम शहरी, उन्हनि खे बि वॾी तकलीफ़ आहे। हिकु त किरायो वधीक ॾियण ते मजबूर आहिनि, वेन वारनि जा नख़रा बर्दाश्त करण ते, कोस्टर वारनि जी परेशानी आहे। कोच आहे, तव्हां ॾिसो त वेन हर 5 मिंट खां पोइ हैदराबाद ते वेन वञे थी, हर 4-5 मिंट खां पोइ हिकिड़ी कोस्टर वञे थी।
हर 15 मिंट खां पोइ कराची लाइ हिकिड़ी कोच निकिरे थी ऐं सभु फुल आहिनि, उन खां पोइ बि 3 ॾींहं अॻु में बुकिंग कराइणी पए थी। इन जो मतिलबु आहे त रूट त वॾो ज़बरदस्त आहे ऐं हुन ते रेलवे कमाईंदी बि। हींअर घणियूं ट्रेनूं हलनि पियूं हिते मीरपुर में? हिकिड़ी ट्रेन आहे सर सुबुह जो जेकी वेंदी आहे हैदराबाद, इहो थर पार कर खां जो नगर पार हिन पासे खां थर वारे पासे खां ईंदी आहे उमरकोट वारी साइड तां, उहो अचे थी। उन जो जॾहिं असां इहे एहतजाज ऐं मुज़ाहिरा रैलियूं वग़ैरह कयूंसीं त रेलवे DS आयो, असां उन सां मुलाक़ात कई। उन चयो त असां ठीकु आहे, इन खे जेको आहे हिकिड़ी शटल सर्विस करियूं था, कराची मां ट्रेन ईंदी, उन मां लही माण्हू हिन मां वेही रहे। हाणे उहो असांखे मीरपुर ख़ासि वारनि खे त को सहूलियत मिली आहे अलाए न मिली आहे, इहा त नथी सम्झ में अचे। बाक़ी जेकी थर वारा रहवासी आहिनि उन्हनि खे वॾी परेशानी थी आहे, उहे असांखे गाॾियूं ॾियनि था त तव्हां जमात इस्लामी वारनि इहो कमु कयो, तव्हांजे करे असां परेशान थी विया आहियूं। राति जो 2 बजे थर वारो माण्हू राति जो 2 बजे पंहिंजे ॻोठ में वञी लहे थो, हुते परेशान थिए थो। कंहिंखे कुता पिया खाइनि, कंहिंखे माण्हू फुरनि पिया, कंहिंखे ॿियो मसइलो आहे। इहो हिकिड़ो ॿियो अञा ग़लति कमु थी वियो है। सर नाम क्या है आपका? फ़हीम अहमद नाम है, रेलवे ड्राइवर हूँ मैं। ये जो पहले ट्रेनें चलती थी अब सिर्फ एक ही ट्रेन चलती है, कौन सी ट्रेन है और कहाँ से कहाँ तक जाती है? सही ये कोटरी से चलती है, खोखरा पार तक जाती है, एक दिन जाती है, दूसरे दिन यही वापस आती है। इस सेक्शन में 24 घंटे में सिर्फ एक ट्रेन है ये, जबकि आज से कुछ 5-10 साल पहले इस सेक्शन के अंदर कोई 18 से 20 ट्रेनें चला करती थीं और ये बहुत मुनाफा बख्श सेक्शन था। और जबकि इसका रिन्यूअल भी नहीं था, अब तो हमारे पास करोड़ों रुपए खर्च करके ट्रैक भी माशाल्लाह 95 किलोमीटर कर दिया गया है। अगर अब ट्रेनें चलाई जाएं तो ये सेक्शन इंशाल्लाह लाखों रुपए पर डे की अर्निंग दे सकता है, यानी एक एवरेज निकाली जाए तो 10 लाख रुपए पर डे अर्निंग है इस सेक्शन की। अगर इसको सेक्शन पे ट्रेनें चलाई जाए तो ये मुनाफा बख्श और रेल को बहुत फ़ायदे का है। घंटे में आप इधर पहुँचते हो और कितनी स्पीड से ये ट्रेन चलती है? ये अभी इन्होंने 95 सेक्शन स्पीड दी हुई है, लेकिन ट्रेन स्पीड जो इन्होंने 65 किलोमीटर दी हुई है मीरपुर से खोखरा पार तक, और हैदराबाद से मीरपुर तक ये जो है 80 किलोमीटर दी हुई है इसको। क्या लोग अभी भी ट्रेनों के अंदर सफ़र करते हैं? बिल्कुल, लोग बिल्कुल आते हैं, बिल्कुल इंतज़ार करते हैं। एक ट्रेन पे रश होता है, कोचेस कम हैं, लोग आ रहे हैं, टिकट भी ले रहे हैं, अर्निंग हो रही है। लेकिन अब ये कि अब रेल पे तवज्जो दी जाए तो ये इंशाल्लाह बहुत मुनाफा बख्श इदारा जो और लोगों की सहूलत के लिए बहुत मुनाफा बख्श होगा इसमें। शिकायत होती है कि लोग टिकट नहीं लेते और किनके साथ टीटी है या उनके साथ? टिकट का तो मसला ये है कि रेल के पास हर चीज़ का सलूशन है। टिकट ना लेना ये तो अर्निंग जो है ये रेल के अपने मफाद में वो किस तरह हासिल करेगी ये उसका अपना है। नाज़रीन, मीरपुर ख़ासि में जेके ट्रेनूं हलंदियूं हुयूं, मीरपुर ख़ासि शहरवासियुनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणो हो त रेलवे इंतिज़ामिया जी लापरवाही, मुबैना गफ़लत ऐं करप्शन जे करे जेके ट्रेनूं मुकमल बंदि थियूं आहिनि। हिन वक़्तु जेके बि माण्हुनि कमेंट्स ॾिना आहिनि उन हवाले सां उन्हनि जो चवणो हो त ख़ासि तौर ते स्पेशली जेके माण्हू वेहनि था उहे टिकट न था वठनि ऐं इन्हनि जे करे जेको आहे सॼी रेलवे तबाह थी वई आहे। असां रेलवे इंतिज़ामिया सां तोड़े वफ़ाक़ी वज़ीर सां बार बार मुलाक़ातूं कयूं, उन बावजूदि बि हिन वक़्तु तव्हां रेलवे स्टेशन जी हालत ॾिसो, जिते हज़ारनि जे तइदाद में माण्हू हूंदा हुआ, हिते पंहिंजो हिननि जो गुज़र सफ़र हूंदो। अॼु बि होटलूं या केबिनूं या हू बिल्कुलु तबाह लॻा पिया आहिनि। ख़ासि तौर ते जेके कुली हिकिड़ा ग़रीब मिसकिन माण्हू हूंदा हुआ उहे हिते पंहिंजो कारोबार लाइ ईंदा हुआ, मगर हिते हिन रेलवे प्लेटफॉर्म ते हिकु बि कुली नज़र न पियो अचे ऐं सिर्फ़ु हिकु ट्रेन हले थी, जंहिंजे करे बि केतिरा ई कलाकनि खां हिते मुसाफ़िर जेके वेठा आहिनि उनजो को बि शेड्यूल वग़ैरह न आहे। हिन वक़्तु असां सां गॾु कुझु माण्हू मौजूदु आहिनि, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं रेलवे प्लेटफॉर्म ते, त उन्हनि जो छा चवणा। सर, छा था चओ भला, हीअ जेका मीरपुर ख़ासि जी रेलवे स्टेशन बिल्कुलु तबाह लॻी पई आहे, ट्रेनूं बंदि लॻियूं पियूं आहिनि, माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। हिकु त पहिरीं रोज़गार कोन्हे, ॿियो थोरो घणो जेको स्टेशन ते रोज़गार कंदा हुआ उन्हनि खे बि हिन वक़्तु त ईअं सम्झो की ईअं ई वांदा ई वेठा आहिनि या होटलूं वोटलूं सभु बंदि थी विया आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं तव्हां चवंदुसि त पहिरीं जेका मीरपुर ख़ासि जी ट्रेनूं कलाक खां पोइ थी ईंदियूं, असां पाण माना हुते सफ़र कंदा हुआसीं, मगर हाणे जेको आहे सिर्फ़ु हिकिड़ी ट्रेन वञे थी ऐं अचे थी पई ऐं उनजो बि को शेड्यूल कोन्हे। उनमें तक़रीबन पंहिंजा गवर्नमेंट जा मुलाज़िम उनमें सफ़र कंदा, स्टूडेंट कंदा ऐं हिते पाण हिते माना गवर्नमेंट इन्वॉल्व आहे। हिते असांजे माना कंहिं बि माना असेंबलियुनि में पहुचंदा आहिनि, उन कॾहिं बि आवाज़ु न आउँदा। ऐं तव्हांखे ख़बर हूंदी त इहो जो मीरपुर ख़ासि जो प्लेटफॉर्म आहे पाकिस्तान जो 2 नंबर वॾो प्लेटफॉर्म आहे, मगर हिते असांजा जेके हुक्मरान आहिनि उहे सभु पैसा गाणे जे सभु करप्शन जे चकर में आहिनि। ऐं हिते जेको आहे माना सफ़र कंदा रहंदा आहियूं। हिते पहिरीं जेका टिकट हूंदी 80 रुपया हूंदी, हाणे 105 रुपया जेका अचे थी पई, उहा सुबुह जो 10 बजे माना ट्रेन वेंदी आहे और उनजो बि टाइम शेड्यूल मुक़ररु कोन्हे, कॾहिं लेट थी वेंदी आहे, कॾहिं 12 बजे हैदराबाद पहुचंदी आहे, कॾहिं छा। वरी पोइ माना हीअ जेका पहिरीं वेंदी कराची ताईं वेंदी,
पोइ माना कोई कोटड़ी ताईं बि माना कल्ह आउं वियोसि त असां जेको आहे 10 बजे जेको आहे ट्रेन वई हितां खां तक़रीबन 12 बजे हुते हैदराबाद में पहुचा आहियां। मूंखे वञिणो कोटड़ी, पर असां कोटड़ी चऊं त हफ़्ते में 2 या 3 दफ़ा वेंदी आहे। ऐं हिते जेको पहिरीं नवाबशाह जी ट्रेन बि हलंदी हुई, पर उहा बि अलाए किन सबबनि जे करे बंदि करे विया आहिनि। अप डाउन के अंदर जो है मीरपुर खास से हैदराबाद से मीरपुर खास करीब 18 ट्रेनें चला करती थी। एक ट्रेन जिसके लिए मीरपुर खास से मेहरान एक्सप्रेस को कहते थे, वो कराची जाया करती थी। शाम को एक 5 बजे चलती थी, शाह लतीफ़ चला करती थी, वो कराची जाया करती थी। उसको मिला के टोटल 18 ट्रेनें चला करती थी। तो मोहतरमा के शहादत के बाद से अभी तक यानी कि उन ट्रेनों को बहाल नहीं किया गया। जैसे हमारे मेमन साहब ने बताया कि टाइम टेबल के अंदर मेहरान को बहाल किया गया 1 साल तक, खाली कागज़ों के अंदर, प्रैक्टिकल तौर पे उसको नहीं चलाया गया। वो आज तक जो है वो बंद है। अब सिर्फ एक ट्रेन चलती है, बाकी उसके शेड्यूल के मुताबिक नहीं चलती है। उसका जो है टाइम 10 बजे का, लेकिन 10 बजे नहीं जाती है। वो जो अपनी मर्ज़ी के ऊपर कभी 10:15, कभी 10:30, कभी 11:45 इस तरह से जाती है वो। और वहाँ से उसका 3:15 का टाइम है, 3:15 बजे नहीं चलती है, कभी 4, कभी 4:45 इस तरह चलती है और वो खोखरा पार जाती है। बस एक ट्रेन सिर्फ चलती है। पैसेंजरों की जो है यहाँ पर तादाद बहुत ज़्यादा तादाद है। तमाम के तमाम लोग जो हैं बाई रोड जाते हैं परेशानी के आलम के अंदर। क्या ट्रेनों के अंदर बराड़ी के लोग सफ़र करते हैं, जैसे इस साइड पे कोई सवारी वगैरह नहीं होती? बहुत ज़्यादातर बराड़ी के लोग जाया करते थे और जाते हैं, क्योंकि यहाँ पर जितनी भी लाइनें हैं जो चलती हैं वो स्टेशन के करीब करीब आबादी है। रूट उनको दूर पड़ते हैं, जिसकी वजह से तमाम के तमाम लोग ट्रेनों से जाया करते थे, जो अब उनको सहूलत मुयसर नहीं है। नाज़रीन, ही हिकिड़ी ट्रेन हलंदी आहे जेका हैदराबाद खां करे मीरपुर खास पहुती आहे। उन खां अलावा हितां खां खोखरा पार वेंदी। जॾहिं त रेलवे जी इंतज़ामिया थोरी वफ़ाक़ी हुकूमत जो इहा दावा हुई त मीरपुर खास में माण्हू घटि मिलण जे करे या हितां माण्हू न वञण जे करे ट्रेनूं बंदि थियूं थियनि, मगर हिन पोज़ीशन में ॾिसो त केतिरा ई कलाक लेट थिए थी, उन बावजूदि केतिरा ई जेके मुसाफ़िरनि, मर्दनि, औरतूं आहिनि, थोरे ॿार हिन ट्रेन में सफ़र कंदा। हिन वक़्तु असां गॾु मौजूदु आहे जेको रेलवे जेको ट्रेनूं हलाईंदो आहे, उनजो रिटायर जेको ड्राइवर आहे, उन सां ॻाल्हि ॿोल था करें। उनजो नालो छा? अच्छा, नाम क्या है आपका? मोहम्मद आबिद खान ड्राइवर, मीरपुर। कितने साल आपने सर्विस की? 30 साल नौकरी करी। 30 साल। कितनी ट्रेनें पहले चलती थी? 11 ट्रेनें इधर चलती थी और 4 नवाबशाह चलती थी, खोखरा पार चलती थी और लूप लाइन पे चलती थी। 6 गाड़ियाँ लूप लाइन में चलती थी, अभी सब बंद हो गई है। अब कहाँ कहाँ जा रहे, कितने चक्कर लगाते थे आप? ये दिन के अंदर 4 गाड़ियाँ लूप चलती थी, 4 गाड़ियाँ खोखरा पार चलती थी, 4 जो है नवाबशाह जाती थी। तो अभी एक सब बंद हो गई है। आपको पेंशन वगैरह मिल रही है? पेंशन मिलती है, हाँ। ये ड्राइविंग में कौन से मसले आपके साथ पैदा होते थे? ड्राइविंग में ये मसले होते थे, मसला तो कुछ नहीं था, इंजन जो है नाकुस थे, इंजन जो है रिपेयर कराते थे, लेट हो जाती थी गाड़ी, बस ये मसला था। तो वो क्या नाम है, रिपेयर करते थे जब ट्रेनें चलती थी। फिर उसके बाद कंटेक्ट पे भी काम किया, एनडीए की लाइन चली, उसमें भी कंटेक्ट पे 2 साल काम किया। नहीं, आप जब इधर ड्राइविंग करते थे, आप क्या मीरपुर खास से कराची या और नहीं, ये इधर ही मीरपुर में ही नौकरी लगती थी। मीरपुर खास से लूप लाइन, नवाबशाह, खोखरा पार जाते थे। अभी कितनी ट्रेनें चल रही हैं? अभी तो उधर तो ख़त्म हो गई बिल्कुल रेलवे, बिल्कुल लूप भी बंद हो गई है, नवाबशाह भी बंद हो गई है। इधर एक गाड़ी इधर चलती है। आवाम तो इस मामले में परेशान ही है ना। जितने भी ये लोग हैं ट्रेन में जाने वाले हैं मुसाफिर, बेइंतहा परेशान, समझे। उसके अलावा ये ट्रेनों में पुलिस वाले होते हैं, गार्ड होते हैं, पैसे वैसे लेते हैं, उस तरीके से हिसाब किताब चलता है इनका। चल रही है गाड़ी, चल रही है, पब्लिक को परेशानी है, कोई मसला ही नहीं है। किसी किस्म की कोई मतलब पूछगछ है ही नहीं, कोई पूछने वाला है ही नहीं हमारे यहाँ पे। खास तौर पर हमारे पाकिस्तान में तो है ही नहीं, कोई पूछता ही नहीं है कि भाई टिकट लेते हैं सर, और कोई लोग पैसे भी देते हैं, लोग पुलिस वालों को पैसे भी देते हैं, टिकट भी देते हैं, कुछ लेने वाले टिकट लेते हैं, पैसे भी देते हैं, गार्ड को भी पैसे देते हैं, पुलिस वालों को भी पैसे देते हैं। ये चल रहा है, ये मुद्दत से चल रहा है सर, एक अरसा हो गया ये सिस्टम चल रहा है। गाड़ियाँ बंद की हैं, पब्लिक परेशान है, यहाँ पे बेइंतहा परेशान है। कुछ छोटे मोटे पैमाने पे हो तो कोई बात भी हो, सुना हाँ नहीं है, हकीकत बात है। ये कोई टाइम टेबल है ही नहीं सर इसका। आ जाए तो 9:30 बजे आ जाए, नहीं आए तो 10 बजे भी नहीं आए, 11 बजे भी नहीं आए। मर्जी होगी यहाँ पे तो बिल्कुल वीरान लगा पड़ा है। हाँ, तो ये है कि ट्रेनें तो बहुत मुश्किल ही चलेंगी। कितनी दफ़ा ये 2 साल से, 4 साल से, 5 साल से कर रहे हैं चक्कर, ये चल रहा है ये ट्रेनों का। अभी तक हमारे बच्चे जो इंतज़ार कर रहे हैं कि कब ट्रेन आएगी और कब हमें सहूलत मुहैया होगी। और आज आप जो मीडिया ने मीरपुर ख़ास के ट्रेन के मसले को और गरीब आवाम के इस मेन मसले को उजागर करने के लिए यहाँ पर आए और आपने जो कोशिश की है, पहले तो मैं आपको
इसकी मुबारकबाद पेश करता हूँ, क्योंकि ये एक अवामी मसला है। मीरपुर ख़ास शहर की जो आवाम है या डिवीज़न की आवाम है, उसके लिए ये खुदा की एक नेमत थी। और बेनज़ीर की शहादत के ऊपर जब ये हादसा पेश आया तो लोगों ने अपने गम गुस्से के इज़हार में जो रेलवे में जलाओ घिराव कर लिया था, वो पूरे पाकिस्तान में हुआ था। अब पूरे पाकिस्तान की ट्रेन बहाल हो गई है, मीरपुर ख़ास शहर की कोई ट्रेन बहाल नहीं हुई है। साद रफ़ीक साहब, जिनसे मेरी ख़ुद में भी टेलीफोन पर बात हुई है, मीरपुर ख़ास शहर के काफ़ी लोगों से उनके वास्ते पड़े हैं ट्रेन के मसले पर, लेकिन उन्होंने हमेशा मीरपुर ख़ास शहर के अवाम के साथ धोखा किया है। वो पाकिस्तान को माशी नुकसान पहुंचा रहे हैं, मीरपुर ख़ास की आवाम की गुर्बत में मज़ीद इजाफा कर रहे हैं। जब यहाँ के लोग अपने रिश्तेदारों से मिलने कारोबारी सिलसिले में हैदराबाद और कराची जाते हैं या फिर सिंध के अंदरूनी शहर में जाते हैं, तो यहाँ की ट्रांसपोर्ट माफिया उन्हें लूटती है। एक एक आदमी की जगह पर 3-3, 4-4 आदमी बिठाती है। वो मजबूर होते हैं, ख़ास तौर पर मीरपुर ख़ास डिवीज़न की ख़वातीन मजबूर होती हैं। और लूप लाइन भी पहले से जुड़ी पड़ी है, लेकिन मीरपुर ख़ास शहर की और देहात की आबादी इंतहाई परेशान है। यहाँ पर गुड्स ट्रांसपोर्ट भी तबाह कर दी गई। क्या लोगों का यहाँ कारोबार बंद हो गया है? जो गुड ट्रांसपोर्ट भी बंद कर दिए। क्या लोग यहाँ पर अपना सामान, अपना माल नहीं मंगाते? क्या रेलवे को, पाकिस्तान के ख़जाने को उससे आमदनी नहीं होगी? वो पाकिस्तान के साथ, मीरपुर ख़ास की आवाम के साथ क्या दुश्मनी कर रहे हैं? हम उन्हें कई बार मीडिया के ज़रिए, अखबारात के ज़रिए दरख्वास्तें देकर इत्तला दे चुके हैं। मजबूरन उनसे दरख्वास्तों के पर हमने उनसे टेलीफोन पर रब्ते किए, लेकिन वो हाँ करते हैं या वहाँ के लोग हमें धोखा देते हैं। बता नाज़रीन, मीरपुर ख़ास खां हैदराबाद वेंदड़ या पंहिंजो खोखरा पार वेंदड़ ट्रेनूं न हलण ते मीरपुर ख़ास वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणु हो त असां बार बार वफ़ाक़ी हुकूमत खे, तोड़े सिंध हुकूमत खे आगाही बि ॾिनी आहे। उन बावजूद जॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो वाक़ियो थियो, उन खां पोइ मीरपुर ख़ास जूं ट्रेनूं मुकमल बंदि थी वियूं आहिनि। हिन वक़्तु मीरपुर ख़ास में सिर्फ़ु जेका हैदराबाद खां हिकु ट्रेन अचे थी खोखरा पार ताईं, उहो तक़रीबन केतिरनि ई कलाकनि ताईं लेट अचण जे करे मीरपुर ख़ास में जेके माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां अचनि था, जेके मुसाफ़िर वेठा आहिनि, उहो सख़्तु परेशान आहिनि। जॾहिं त मीरपुर ख़ास जे हिन वक़्तु असां जेको मौजूदु आहियूं लोकू शेड में, उहो बिल्कुलु ईअं सम्झो त हिकु उजड़ियल लोकू शेड आहे। हिते जेके रेलवे जा इंजण आहिनि, इहे तमामु पुराणे ज़माने जा पिया आहिनि। जेके कोयले ते जेके ट्रेनूं हलंदियूं हुयूं, जंहिं टाइम ते माना इहो का बि सहूलियत न हूंदी, उहे जेके कोयले ते हलंदियूं हुयूं, उहे इंजण जेके हिन वक़्तु बि अञा ताईं रेलवे में मौजूदु आहिनि। मगर हिते जी पोज़ीशन तव्हांखे, हिते जी असीं हालत ॾसियूं त हीउ जेको लोकू शेड जो इलाइक़ो आहे, हीउ बिल्कुलु हितां जेके रेलवे पटड़ियूं उखड़ी वियूं आहिनि ऐं हितां मीरपुर ख़ास वासियुनि जा वफ़ाक़ी हुकूमत खे ज़िम्मेदार करार ॾिनो वियो आहे त मीरपुर ख़ास खां जेके ट्रेनूं बंदि करे छॾियूं, उन्हनि जी सॼी ज़िम्मेदारी वफ़ाक़ी हुकूमत या रेलवे जो वफ़ाक़ी वज़ीर आहे। जॾहिं त असीं तव्हांखे ॿुधायूं, हितां जे चूंडियल नुमाइंदनि वटि मीरपुर ख़ास वासी, तोड़े स्टूडेंट हुजनि, चाहे हितां जे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा हुजनि, चाहे सिविल सोसाइटी जा माण्हू हुजनि, उहो चूंडियल नुमाइंदनि वटि विया आहिनि। बाक़ाइदे एतिरे ताईं असेंबलियुनि ताईं आवाज़ बि उथिया आहिनि, मगर अॼु ताईं का बि ट्रेन न हली आहे। मीरपुर ख़ास में कुझु ॾींहं पहिरीं जेका जशन आज़ादी ट्रेन आई, उनखे ॾिसण लाइ जिते चइनी सूबनि जा मुख़्तलिफ़ जेके सक़ाफ़ती शयूं रखियल हुयूं, जंहिंखे ॾिसण लाइ मीरपुर ख़ास वासी किथां किथां खां अची हुननि जो इस्तक़बाल बि कयो। ऐं उन टाइम ते मीरपुर ख़ास वासियुनि जो चवणु हो त ट्रेनूं जेकॾहिं हलनि त मीरपुर ख़ास वासियुनि जा जेके मसइला हल थी सघनि था। हिन वक़्तु जेके ट्रेनूं बंदि आहिनि, मीरपुर ख़ास वासियुनि पारां इहो इनखे इल्ज़ाम जेको आहे ट्रांसपोर्टर वारनि खे ॾिनो आहे। हुननि जो चवणो त ट्रांसपोर्टर जेका खाते वारा आहिनि ऐं या जेके इहे गाॾियुनि वारा आहिनि, उहे जेके शायदि हिननि खे मंथलियूं ॾियनि था, जंहिंजे करे हथ सां वठी करे जेका रेलवे जेका बंदि करे छॾी आहे, जंहिंजे करे केतिरो ई अरसो थियो आहे जॾहिं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी हुई। ऐं तॾहिं जेके पूरे पाकिस्तान में ट्रेनुनि ते जेके कुझु शरपसंद अनासरनि पारां जेके इहे हमला कया विया, ऐं उन खां पोइ जीअं ट्रेनूं बंदि थियण खां पोइ मीरपुर ख़ास में अॼु ताईं ट्रेन न बहाल थी आहे, सिर्फ़ु हिकु ट्रेन हले थी। ऐं हिन वक़्तु ताईं मीरपुर ख़ास जी असां तव्हांखे स्टेशन जी सूरत हाल ॿुधाई, उते जे माण्हुनि जा वीचार ॿुधायासीं ऐं सॼी सूरत हाल असीं तव्हांखे ॿुधायूं त हितां जेके ख़ासि तरह ॿाराड़ी जा जेके इलाइक़ा आहिनि, खोखड़ा पार वारो इलाइक़ो आहे, अहिड़ा अहिड़ा साइड जा इलाइक़ा आहिनि जिते ट्रेनूं ईंदियूं हुयूं। ऐं उते स्टेशननि ते अॼु मीरपुर ख़ास वासियुनि जो चवणो त कब्ज़ा थी हलिया आहिनि, पटड़ियूं उखड़ी वियूं आहिनि, मगर इंतिज़ामिया मुबैना उन्हनि जी गफ़लत ऐं उन्हनि जी लापरवाही आहे। केरु पुछण वारो कोन्हे। जेके ॿाराड़ी जूं ट्रेनूं हलंदियूं, ॿाराड़ी साइड खां जेके ट्रेनूं हलंदियूं, उते पटड़ियूं आहिनि, उहे माण्हुनि उखेड़े विकिणी छॾियूं आहिनि, मगर इंतिज़ामिया पारां
पारां का बि कार्रवाई नथी थिए। अचो त हिन हवाले उन हवाले सां हिते जेके मीरपुर ख़ास जो जेको पुराणो लोको शेड आहे उते जेके इंजण बीठल आहिनि पुराणा उते जे रहवासियुनि सां या उते जेके रेलवे अमलदार आहे उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल था करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे और ये बंद होने का मेन सबब क्या है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबसे पहले तो मैं आपको इस मीरपुर ख़ास के अहम मसले पर आवाज़ उठाने पर मैं आपको शुक्रिया अदा करूँगा। मैं आपको बताऊं कि देखें इस वक्त हम लोग लोगो शेड में मौजूद हैं। ये लोगो शेड वो जगह है कि जहाँ पर जब ट्रेनें यहाँ पर आया करती थी तो उसकी यहाँ पर वॉशिंग वगैरह और जो भी यानी कि जो उसके काम हुआ करते थे वो यहाँ पर हुआ करते थे। आपने ख़ुद भी यहाँ पर देखा कि इस वक्त भी यहाँ पर कोई 8 से 10 जो है वो इंजन मौजूद हैं जिसको यहाँ की ज़बान में काले इंजन कहा जाता था, जो कि मीटर गेज की लाइन पर चला करते थे। वो मीटर गेज की लाइन यहाँ मीरपुर ख़ास से जो है अपना झुड्डू तक जाती थी, नवाबशाह तक जाती थी और जितने भी मीरपुर ख़ास के डिवीज़न के सराउंडिंग के एरियाज़ हैं वहाँ पर ये जो इंजन है मीटर गेज के ये चला करते थे। उसके बाद से जब से ये ब्रॉड गेज लाइन जो बड़ी लाइन जब से आई है तो उसके बाद ये जो मीटर गेज के जो इंजन थे जो कि इस वक्त बिल्कुल सही हालत में है, जो कि इसको अगर रेलवे इंतज़ामिया चाहे इनको बोले तो ये स्टार्ट कंडीशन में है, इसको वो चला सकते हैं। लेकिन यहाँ पर वो एक आप ये समझ लें कि बिल्कुल ख़राब करके जो है उसको यहाँ पर खड़ा कर दिया गया है। मैं इसके साथ साथ आपको ये भी बताऊँगा कि मीरपुर ख़ास का जो हमारा रेलवे स्टेशन है, मीरपुर ख़ास का जो हमारा प्लेटफॉर्म है, ये इसको पूरे पाकिस्तान में लंबाई के लिहाज से आप कह लें, रकबे के लिहाज से कह लें कि ये पहले नंबर पर है। इस प्लेटफॉर्म पे जो हमारे पत्थर लगे हुए हैं ये वही इंडिया के टाइम के जो इंडिया का जोधपुर के पत्थर हैं जो वहाँ के राजा ने खुद लगवाए थे जोधपुर के, वो इस वक्त यहाँ पर लगे हुए हैं। लेकिन उसके बावजूद भी इंतहाई अफसोस के साथ हमें यहाँ पर ये बात कहनी पड़ती है कि मीरपुर ख़ास से जो है 2007 तक जो 17 ट्रेनें चला करती थी मीरपुर ख़ास से हैदराबाद के दरमियान, उसके अलावा जो 2 ट्रेन मीरपुर ख़ास से कराची के दरमियान चला करती थी, मेहरान एक्सप्रेस, शाराजीफ एक्सप्रेस, वो 2007 से लेकर अब तक बंद है। जिनके बंद हो जाने से मीरपुर ख़ास की लाखों की आबादी, मीरपुर ख़ास डिवीज़न में कहूँगा कि मीरपुर ख़ास डिवीज़न में जो भी लाखों की आबादी है वो इन ट्रेनों की वजह से इंतहाई परेशानी का शिकार है, क्योंकि ये ट्रेनें बंद पड़ी हुई हैं और वो ट्रांसपोर्ट माफिया के हत्थे चढ़े हुए हैं। यहाँ के जो कराची डिवीज़न के जो DS साहब हैं जिनका नाम निसार मेमन है, वो यहाँ पर कई बार मीरपुर ख़ास का दौरा कर चुके हैं। मीरपुर ख़ास के जो उनके रेलवे के अफसरान हैं उनसे वो चीज़ें मालूम कर चुके हैं, लेकिन उसके बावजूद भी जो है अभी तक रेलवे इंतज़ामिया जो मीरपुर ख़ास से ट्रेनें बंद की गई थी उनको चलाने से कासिर है। मैं DS साहब से और वज़ीर जो रेलवे ख्वाजा रफ़ीक साहब हैं उनसे ये गुजारिश करूँगा कि उनका ये कहना होता है कि मीरपुर ख़ास से जो है हमारे को पैसेंजर नहीं मिलते, कि खुदा के वास्ते वो एक दिन मीरपुर ख़ास आ जाएँ और हैदराबाद से खुद बैठकर वो सफ़र करें। जो ट्रेन हैदराबाद से मीरपुर ख़ास आती है और जो मीरपुर ख़ास से हैदराबाद जाती है वो खुद अपनी आंखों से देखें कि वो ट्रेन आज भी वो ट्रेन जो है मुसाफिरों से खचाखच भरी होती है और उसमें भी मुसाफिर जो है खड़े होकर सफ़र कर रहे होते हैं। लेकिन मैं यही कहूँगा कि यहाँ पर जो वजह आती है कि वो मुसाफिर टिकट यूँ लेके सफ़र नहीं करते हैं कि उसके अंदर जो अमला होता है, जो उसमें पुलिस वाले होते हैं ख़ासकर, वो उन पैसेंजरों से जो है पैसे ले लेते हैं और उनको खुद ये ऑफ़र की जाती है कि आप टिकट ना लें, आप जो है पैसे लेकर बैठ जाएँ। अगर मिसाल के तौर पे 80 रुपये का टिकट है तो वो 40 से 50 रुपये के अंदर काम उनका हो जाता है। तो इस वजह से जो है बहुत सारे लोग टिकट ले नहीं पाते हैं और वो अपने खुद की जेब को देखते हुए वो उन पैसे देने पर उनको मजबूर हो जाते हैं। अगर इनकी ये बात होती है, अगर ये खुद चाहें, ये पुलिस वालों को और जो रेलवे की इंतज़ामिया है उसको इस चीज़ का पाबंद बनाएं, इस चीज़ पे सख्ती कराएं कि हमने नहीं टिकट बेचना है, हमने पैसे नहीं लेने, तो इसमें कोई शक नहीं है कि हमारा जो रेलवे ये कहता है कि हम मीरपुर ख़ास से खसारे में जाते हैं तो वो खसारे में बिल्कुल नहीं जाएगा और मीरपुर ख़ास से जो है उसको यहाँ से अपना ये आमदनी का एक अच्छा ज़रिया बन जाएगा, जो कि आज से 9-10 सालों पहले हुआ करता था जब ऐसी ट्रेनें चला करती थी। चाचा नालो छा आहे तव्हांजो? नालो मुंहिंजो बशीर मोहम्मद। छा आहियो तव्हां रेलवे में? रेलवे में आऊं गैंग जमादार आहियां जी। ही जेके रेलवे जा इंजण वेठा आहिनि इहे केतिरे अरसे खां छा इहे ख़राब आहिनि या चालू हालत में आहिनि, हलंदा आहिनि छा? ये इंजण चालू आहिनि, अॼु बि चालू आहिनि। इहे इंजण अॻे इहे हलंदा हुआ लूप लाइननि में, उन्हनि जा रस्ता थोरा ख़राबु आहिनि, उन जे करे इहे बीठा आहिनि, हींअर बि तयारु आहिनि, हलण जहिड़ा आहिनि। केतिरे अरसे खां इहे बीठल आहिनि? हीअ तक़रीबन 15-20 सालनि खां वठी बीठल आहिनि हिते। हा, लाइनूं बंदि थी वियूं आहिनि, बीठा आहिनि। छाजे करे लाइनूं बंदि थियूं आहिनि? छा इहे की ट्रेनूं बंदि थियूं उन खां पोइ लाइनूं ख़तमु थी वियूं? ये ऑफिसरनि जे चक्कर में इहे बंदि थियूं आहिनि, ऑफिसर न चाहियो, इन जे करे इहे लाइनूं बंदि थी वियूं, लेबरूं घटि करे छॾियूं, इन जे करे इहे बंदि आहिनि। हिते के उहे बि इंजण आहिनि जेके पहिरीं कोयले ते हलंदा हुआ? उहे इहे साॻी आहिनि। हा, घणा इंजण आहिनि उहे इंजण 10-12 हुआ, उन्हनि में गैप थी हींअर 8-9 इंजण बीठल आहिनि हिते। उहे चालू, उहे लाहौर ॾे हेॾे केॾा वियल आहिनि।
हाँ माना हुआ वो मिरपुर ख़ास जा वरी हिते कोन मिलिया पाण खे? न हिते वापसि कोन आया। ये ओॾे ई आहिनि, लाहौर आहिनि, अलाए किथे आहिनि, काफ़ी इंजन हुआ। हिन वक़्तु भला तव्हां हिते कमु करियो पिया ऐं हिते जमादार वियो, हिते तव्हांजे मुलाज़िमनि जा भला कहिड़ा मसइला आहिनि? मुलाज़िम जा मसइला इहे आहिनि त असांखे इलाइक़ा डिघा ॾिना विया आहिनि, जेको सो हिकिड़ी गैंग खे जेको सो इलाइक़ो आहे 15-20 किलोमीटर, उहे माण्हुनि जी शॉर्टेज आहे। असां वटि माण्हू 2 या 3 आहिनि इन्हनि हिते जेको डिघे इलाइक़े में, त उहे माण्हू पुॼनि कोन था। बेनल अक़वामी यूरोपियन जी गाॾी वञे थी, इंडिया जी, छो असांखे माण्हू वधीक खपनि, इन जे करे जेको रेल में फॉल्ट आहे उहो निकिरे, माण्हुनि खां निकिरंदो, सो उहो असांखे माण्हू मिलनि कोन था। काफ़ी दरख़्वास्तूं असां लिखियूं आहिनि। न माण्हू आहिनि सही, इंतिज़ामिया कोन पई ॾे छा? इस्तेमालु कोन थी ॾे। माण्हू त आहिनि, पोस्टूं बि आहिनि, लेकिन असांखे उहे माण्हू मिलनि ई कोन था। ऑफिसर ॾिनी कोन था, ऑफिसर ही चाहिनि ई कोन था की माण्हू हुजनि। तव्हां केतिरनि माण्हुनि जी ड्यूटी आहे जेके इंजण बंदि पिया आहिनि, तक़रीबन 15-20 सालनि खां बंदि पिया आहिनि? ही काफ़ी माण्हुनि जी हिते ड्यूटी हुई, सिर्फ़ु हिते 12 माण्हू रखिया विया आहिनि जेके जेके आहिनि इहे हिन जी चौकीदारी लाइ। केरु ईंदो आहे हिते रेलवे इंतिज़ामिया जेको माण्हू जी जेके इंजण तव्हां चओ था सही हालत में आहिनि, पोइ बि कंडनि सां बंदि लॻा पिया आहिनि? DS हिते ईंदो आहे, पर हिनखे कुझु कोन चवंदो आहे, ईअं ॾिसी हलियो वेंदो आहे बसि। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहे वापारी अॻवान मोहम्मद अमीन मेमण। अचो थो हवाले सां हिन सां ॻाल्हि ॿोल था करियो, तुंहिंजो छा चवणु आहे? अमीन साहब, तव्हां वापारी अॻवान आहियो। मिरपुर ख़ासि में पहिरीं ट्रेनूं तक़रीबन 17 खां वधीक हलंदियूं हुयूं, हिन वक़्तु सिर्फ़ु हिकिड़ी ट्रेन पई हले, ऐं हिन सां कहिड़ा मसइला पैदा थी सघनि था? छा हितां जा वापारी तंज़ीमनि जा अॻवान के वफ़ाक़ी वज़ीर सां मिलिया आहिनि? यहाँ पर बेनज़ीर के हादसे के बाद जब से ट्रेनें बंद हैं, उसके बाद हमारी तकरीबन 1.5 साल पहले, 1.25 साल पहले जो है साद रफ़ीक साहब से लाहौर के अंदर एक मुलाकात हुई थी। तो उन्होंने हमसे वायदा किया था कि मैं ये अनकरीब जो है आपको शहर में प्रकाश की ट्रेनें चालू करा देंगे, लेकिन बदकिस्मती से अभी तक कोई इसका पुरसाने हाल नहीं है। और मोहतरमा के बाद से जब से यहाँ पर अब मीर प्रकाश में 2 ट्रेनें चलती थी जो कराची और मीरपुर से कराची जाती थी सुबह के टाइम पे और वो शाम के टाइम पे, और दिन में तकरीबन 7 से 8 ट्रेनें जो हैदराबाद चलती थी। और अभी एक ट्रेन मीरपुर ख़ास में सुबह से शाम तक एक जाती है और एक ही आती है, और पब्लिक को यहाँ बड़ी परेशानी का सामना करना पड़ता है। बस ट्रांसपोर्ट्स वालों की जो है मनमानियाँ हैं, गरीब आवाम भी पिस रही है, ताजिरों को बड़ा नुकसान होता है इससे, और आवाम को सामान और एशिया के अंदर चीज़ों के अंदर रेट भी बढ़ावा मिलता है। अब हुकूमत पाकिस्तान जो है इस ऐसा लगता है कि हमारे मीरपुर ख़ास से कोई एक समझ लें कि कोई इंतकामी कार्रवाई कर रही है। ट्रेन की लाइनें मौजूद हैं, यहाँ की ट्रेनें, यहाँ के इंजन यहाँ पे बाकायदा चलते थे, वो ट्रेनें, वो इंजन यहाँ के कहाँ हैं ना उसका पता पड़ता है। यहाँ के स्टेशन की जो है हालत ख़राब होती हैं, अमला वही ड्यूटी दे रहा है, पैसे वही लग रहे हैं, एक सिर्फ ट्रेनें ना चलने की वजह से सिस्टम सारा वही है। आप ये देखें कि खिड़कियाँ भी खुली हुई हैं, एक सिर्फ खोखरा पार की गाड़ी आती है जिससे पूरा स्टेशन का सिस्टम चल रहा है। निसार मेमन के होते हुए गाड़ी नहीं चलेगी। मैं रेलवे मुलाजिम हूँ, गार्ड हूँ गुड्स ट्रेन का, समझे। ये निसार मेमन जो है ये बाहरी मकदार में भत्ता लेकर के ट्रांसपोर्टरों से ये मिला हुआ है, ये गाड़ी चलाने में बिल्कुल नहीं चाहता है। ये मेरे को एक भी नहीं चलती है, एक चल रही है, एक चल रही है, उसका कोई शेड्यूल नहीं है, कोई टाइमिंग नहीं है उसकी। तो मुलाजिमों को तनख्वाह वगैरह मिलती है? तनख्वाहें तो मिल रही हैं, तनख्वाहें तो मिल रही हैं, समझे। वो गुड्स ट्रेन पूरा कर रही है, 24, 25, 26 गाड़ियाँ चल रही हैं डेली की, वो गुड्स ट्रेन समझे कमा के दे रही है। रेल बेहाल है। टोटल सफ़र टिकट तकरीबन विया या काउंटर जो पंहिंजो इनको पंहिंजो बुकिंग में ख़बर पवंदी। हींअर भला तव्हांखे केतिरा टिकट मिलिया आहिनि? हीअ अंदाज़ो कोन हूंदो आहे, कंहिं वटि 5 आहिनि, कंहिं वटि 10 आहिनि, कंहिं वटि हिकिड़ो बि आहे। त इहा टोटल जेका पंहिंजो बुकिंग ऑफिस आहे न, हुतां ख़बर पइजी वेंदो। अक्सरियत इहा आहे जेके बग़ैर टिकट वारा आहिनि। हिन गाॾी वञण वारी में कोन, ऐं अचण वारी में? अचण वारी में आहिनि, अचण वारनि जो शोरो घटि आहे। हा, उहो छा माण्हू टिकट कोन था, कंहिंजी ज़िम्मेदारी हूंदी आहे? इहो त पंहिंजो STN जी ऐं पुलिस जी हूंदी आहे।
नाज़रीन मिरपुर ट्रेनूं बंदि थियण जे करे मिरपुर ख़ासि वासियुनि जा तव्हां वीचार ॿुधाईंदा। हिननि जो चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत या रेलवे जो जेको वफ़ाक़ी वज़ीर आहे हिननि जे बंदि थियण जो ज़िम्मेदार उहा। हिन वक़्तु असां जंहिं जॻह ते मौजूदु आहियूं लोकू शेड में, जेके पुराणे ज़माने में हिननि खे जेको कारा इंजण चवंदा हुआ ऐं इन खां अलावा ही जेके आहिनि कोयले ते हलंदा हुआ। तक़रीबन हिते जे अमलदारनि जो इहो चवणु आहे तक़रीबन कुझु जेके इंजण आहिनि हिन वक़्तु बि हिते रेलवे जी इंतिज़ामिया आहे जेका लाहौर खणा वई आहे, उन खां अलावा 8 खां 10 बीठा आहिनि ऐं चालू हालत जे अंदरि। जॾहिं असीं तव्हांखे ॿुधायूं 20 सालनि ताईं ही जेके रेलवे इंजण जेके बीठल आहिनि 20 सालनि ताईं इहे मुसलसल बंदि आहिनि ऐं इंतिज़ामिया जी लापरवाही ऐं रेलवे अमलदारनि जी लापरवाही ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी लापरवाही जे करे ही जेके किरोड़े रुपयनि जा जेके अॼु इंजण आहिनि असीं तव्हांखे फोटे ज़रिए ॾसूं था त हिननि जी तव्हां पाण हालत ॾिसी सघो था त हिननि में एतिरे ताईं कचिरो पियो आहे, मिटी जा ढेर लॻा पिया आहिनि, मगर इंतिज़ामिया त ठहियो मगर हिते केरु पुछण वारो कोन्हे। हिते जे मिरपुर ख़ासि जे सिविल सोसाइटी तोड़े शहरियुनि तोड़े रेलवे अमलदारनि पारां हिन सॼे मामले जो ज़िम्मेदार जेको आहे रेलवे इंतिज़ामिया खे, उन खां अलावा वफ़ाक़ी हुकूमत खे ॾिनो वियो आहे। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वठी जेके मिरपुर ख़ासि में गुज़िरियल 17 जेके ट्रेनूं हलंदियूं हुयूं उन्हनि खे बहाल कयो वञे त ऐं मिरपुर ख़ासि वासियुनि जो अॼु वज़ीर आज़म पाकिस्तान, सदर पाकिस्तान ऐं हुकूमत सिंध खां इहो मुतालबो आहे त फौरी तौर ते जेके मिरपुर ख़ासि जूं बंदि ट्रेनूं आहिनि उन्हनि खे बहाल कयो वञे। कैमरामैन हबीबुल्ला लगारी, एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ मिरपुर ख़ासि।